अस्सलाम वालेकुम। मैं आला महबूब ऐं पंहिंजे ॿाहिरनि दोस्तनि खे भलीकार चवां थो पंहिंजे यूट्यूब चैनल मुंहिंजो सुवाल ते। दोस्तो, असां जूं कुझु रस्मूं, असांजो जेको उथणु वेहणु ऐं असांजो जेको पंहिंजे सिंधी भाइरनि सां गॾु रवैयो आहे, उन ते अॼु ॻाल्हाईंदासीं। वीलॉग जे तरफ़ वञण खां अॻु में अर्ज़ु कंदुसि त दोस्तनि खे त बराए महिरबानी यूट्यूब चैनल हीउ मुंहिंजो चैनल मुंहिंजो सुवालु आहे, हीउ आवाम जो सुवालु आहे ऐं हीउ चैनल तव्हांजो आहे। तव्हां हिनखे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं बेल आइकन खे पुश करणु न विसरो। महिरबानी। तव्हां हाणे हलूं था वीलॉग जी तरफ़। दादा, मुंहिंजो सुवालु इहो आहे त छा असां सिंधी भाई जेके आहियूं सिंध में रहंदड़, असांखे सिंध में रहंदड़ ॻोठ जे सिंधियुनि जी हालत जी ख़बर न आहे त छा कहिड़ी पोज़ीशन में आहिनि। वीचारनि खे पेरनि में जूतियूं न आहिनि ऐं खाइण पीअण जे लाइ का शइ न आहे। ऐं असां जेके टेकियल सिंधी जेके शहरनि में रहनि था, जिन जो ज़रिया मुआश बि सही आहे त ऐं रहण करण बि सही आहे, उहो उन्हनि सिंधियुनि जी मदद करण या उन्हनि खे तवजह ॾियण जे बजाए हू पैसो कहिड़े नमूने सां था ख़र्चु कनि ऐं उन्हनि जी ज़हन में कहिड़ो सुवालु आहे, कहिड़ी सोच आहे, इहो अॼु जो मुंहिंजो सुवालु आहे। सुवालु आहे त असांजा सिंधी, तव्हां ॾिठा हूंदा, मुतवसित तबिके या विचोले तबिके जा उहे बि छोकिरा 20 गज़ जूं शलवारूं पाए घुमंदा था वतन। भई अगरि तव्हां आम तरीक़े सां हिकिड़ी शलवार ठाहियो त ॿिनि शलवारुनि जो कपिड़ो तव्हांखे ग़रीब सिंधी जिन वीचारनि वटि कपिड़ा कोन्हनि, उन्हनि खे तव्हां ॾेई सघो था, ॾेई सघो था। हलो, इहो नथा करे सघो त घटि में घटि तव्हांजा जेके पुराणा कपिड़ा आहिनि या जेके तव्हांजा लथल कपिड़ा आहिनि या तव्हांजा जेके शूज़ आहिनि या चपल आहिनि, ॿिया छा, इहे जमा करे तव्हांखे पंहिंजे पंहिंजे पाड़े में हिकिड़ी कमेटी ठाहियो या यूनियन ठाहियो। उहो उन खां पोइ तव्हां उहो ग़रीबनि में, हिते शहर में बि काफ़ी ग़रीब मिलंदा तव्हांखे, उन्हनि खे ॾियो। लेकिन इहो न कंदो। असांजा सिंधी वरी शोबाज़ी में इलाही मशहूरु आहिनि। हीउ गायगल जो चश्मो पियो हूंदो, काटन जा कपिड़ा पिया हूंदा कल्ब लॻल, ऐं घर में भले बुख हुजे उहो कोन्हे ॾिसणो। निकिरी पवंदा आहिनि, चाट सां हलंदा ऐं कंहिंसां ॻाल्हाईंदा बि त अहिड़े नमूने सां ॻाल्हाईंदा जहिड़ो अधु सिध जा मालिक पाण आहिनि। उहो ठहियो, इन ॻाल्हि ताईं बि हलो बर्दाश्त करण जहिड़ी ॻाल्हि आहे। हाणे अचूं था शादियुनि जी रस्मुनि ते, जेके असां सिंधी शादियुनि जे मामले में जेको ख़र्चु करियूं था उहे था कयूं। असां में ॾेख जो अहिड़ो आहे सुवालु, अहिड़ा माण्हू मां ॾिठा आहिनि यानी विचोले तबिके जा, जिन वटि सुज़ुकी या कोरे या मेहरान गाॾी हलाइण जी ताक़त न आहे, लेकिन शादी थींदी 30,000 रुपया 4 कलाक जो किरायो ॾेई लैंड क्रेज़र कंदा, डबल कैबिन कंदा या सिविक खपंदी उन्हनि खे, त उन में ॼञ खणी वेंदा। माण्हुनि खे हक़ीक़त जी ख़बर आहे त तव्हांजी हक़ीक़त कहिड़ी आहे। पाड़े वारनि खे बि ख़बर हूंदी त घर में हिननि जो रोज़ु उथणु वेहणु कहिड़ो आहे। लेकिन हीअ गाॾियुनि जी लाइन लॻी पई हुई। दोस्तनि यारनि खे बि चवंदा गाॾियूं खणी अचो। अॻियां असांजे घोट जी जंहिं वटि घर में महिरान बि कोन्हे, मोटरसाइकिल ते सॼो ॾींहुं रुलंदो वठंदो आहे, उहो बि जेको आहे पिन सिन करे मिटनि माइटनि खे ज़ोर भरे को पंहिंजो को ढोर ढगो विकिणी गाॾी जो किरायो भरींदो 20,000 30,000, ऐं इन्हनि गाॾियुनि में सरगस निकिरंदी साईं। घोटी कुंवारेतनि खे बि ख़बर हूंदी आहे त हिननि वटि केतिरो पैसो आहे, कीअं आहे। जो रिश्तो करण खां अॻु में हू ज़रूरु जाचींदा आहिनि त हिननि जी कहिड़ी पोज़ीशन आहे। लेकिन उन जे बावजूद बि इहो हूंदो आहे सिलसिलो त ईअं सिलसिलो थिए। उन खां पोइ लखों रुपए जा ज़ेवर, ज़मीन जो टुकड़ो बि कंदा, कुझु बि कंदा, लेकिन दोहरी हुजे, सोन हुजे, जेको छोकिरी खे पारायूं। बाबा, अगरि न बि पारायो त
शादी अहिड़े तबिके में करियो जिते तव्हां खां जहेज़ न घुरनि। तव्हां वटि ऊंधो सिस्टम आहे, उर्दू स्पीकिंग वारा छोकिरी सां गॾु ॾींदा आहिनि, उहो बि ग़लति आहे, ऐं छोकिरे वारा छोकिरियुनि खे ॾींदा सिंधी, उहे बि ग़लति आहे। इहो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। छो जो इन में पैसे जो ज़्यान आहे, कर्ज़ में घोट कुंवार ॿई जेके आहिनि ज़िंदगी बाद में ॾाढी ॾुखियाई सां थी गुज़रे। लेकिन छो जो शोबाज़ी आहे, चारि माण्हू छा चवंदा, इहे चारि माण्हू सम्झ में नथा अचनि त कहिड़ा आहिनि जेके जंहिंखे बि चवंदव न सिंधी खे इहे या कंहिंखे बि पाकिस्तानी खे त यार हीउ कमु जेको आहे ईअं न कर, हरूभरू एॾो ख़र्चु न कर, सादगी सां शरीयत मोहम्मदी में निकाह कर, या को आहे तोहर आहे या ॿियो तोहरनि ते लाखों रुपया खपाए छॾंदा आहिनि सिंधी वॾेरा। लेकिन ग़रीब खे मानी ते था अचूं, वरी मानी देगुन ॿाहिरि टेंट वटि या शादी हाल में कनि था, जेके अचनि था लैंड क्रेज़र में ॿिया टिया, उहे ज़ाहिर शादी हाल बुक हूंदो आहे हुनजो। ऐं शादी हाल बि घटि वटि करणु असांजी बेइज़ती आहे। घोट वारनि जो चवणु इहो हूंदो आहे, कुंवारेतनि जे तरफ़ां बि इहो थो चओ बाबा फिलां शादी हाल, हाणे फिलां शादी हाल वॾे में वॾो जेको आहे 5 लख रुपया, नंढा जेके आहिनि 30,000 40,000, चंद कलाकनि जे लाइ उन्हनि जो को नुक़सान बि कोन थो थिए, सिवाइ सिर्फ़ु महिमान अचनि था, वेहनि था, 2-3 कलाकनि खां पोइ शादी रस्म ख़तमु थी थिए, उहो 30-40,000 रुपया हुते ॾिए। अॻे ज़माने में पाड़नि में टेंट हणी, तंबू हणी, उन में गिल में विछाए पट ते वेंदा या कुर्सियूं लॻाईंदा हुआ। लेकिन हाणे उहो सिस्टम ख़तमु आहे। शादी हाल बि एॾो ज़बरदस्तु खपे, हलो ठीकु, हलो दरगुज़र को कोन सुधरंदा सिंधी, आहे कोन न। शोबाज़ी सिंधियुनि खे मारायो आहे, बुख ते वेठा हूंदा, लेकिन शोबाज़ी ज़रूरी करणी आहे। ग़रीब जे घर में LED लॻल हूंदा, तव्हां वटि के सोफ़ा नज़र ईंदा, पैसा ज़्यान करण वारियूं हर शयूं उन्हनि वटि मौजूदु हूंदियूं, लेकिन कंहिंखे 4 पैसा ॾियण लाइ के सिंधियुनि जी जेके ॻोठनि में वीचारा बुख पिया मरनि, उन्हनि लाइ केरु न सोचींदो। अचो साईं, शादी जे काज ते देगूं लहनि पियूं, सभु कुझु थिए पियो, उन खां पोइ रस्म आहे पुओ वठण जो। अॼुकल्ह अॻे असांजे ज़माने में त 50 रुपए खां शुरू हुयो पुओ ॾियणु करणु, इहा रस्म तमामु ग़लति आहे। इहे शादी जा चांवर विहाइण वारा आहिनि। हलो शादी लिखंदव, को 1000 रुपयो ॾे, को 2000, जेके टेकियल आहिनि उहे 5-5 ॾेई, बाबा माण्हू छा चवंदा, बाबा रईस फलाणो आयो 2000 रुपया ॾेई वियो, लिख 10,000 रुपया, लिख 5,000 रुपया, इहो ॾींदा। ऐं ताज़ो फेसबुक ते असां ॾिठो त हिकिड़े काज में पुओ लिखंदड़ घोट जो दोस्त 2-3 लख रुपया जेके पुए जा जमा थिया, उहो खणी फ़रार थी वियो। हाणे ॻोल्हींदो अचे घोट हुनखे त भई मां त मानी वारे खे बि पैसा अञा कोन आहे, हिन पैसनि जे आसिरे ते हीउ केॾा भॼी हलियो, हाणे उहो पैसा खाई भॼी हलियो। हाणे घोटु कर्ज़ में क़ाबू आहे त भई मानी वारो कैटरिंग वारे खे पैसा किथां ॾिया, हुन त इन आसिरे ते कयो त भई इहो भत विकिणण वारो जंहिंखे पुओ थो चइजे, इहा रस्म इंतिहाई ग़लति आहे। इन खे बंदि करण लाइ मुंहिंजो सुवालु आहे त केरु अॻिराई कंदो? मुंहिंजो कमु आहे, तव्हांजो कमु आहे, सभु मिली जुली इन्हनि रस्मुनि खे ख़तमु करियूं। ऐं इहे इन्हनि 4 माण्हुनि जो जेको डपु आहे असांखे, त 4 माण्हू छा चवंदा, उन्हनि खे दफ़ा करियो। केरु कोन्हे, 4 माण्हुनि जो वजूद ई कोन्हे, छा चवंदा? तव्हां खाई वेंदा न, तव्हांजा बहितरीनु तरीक़े सां चांवर, पुलाउ, खीर, जेको बि तव्हां मिठे में कयो आहे, उन खां पोइ बि वञे मानी में यार गोश्त करियो कोन, सही न हुयो, तितर कराया कोन, हिननि रुॻो बसि ईअं खीर ते असांखे मोटाए गुलती वग़ैरह कोन कई, त पोइ बि बुराई मिलंदियूं। लेकिन तव्हां उन ॻाल्हि खे नज़र अंदाज़ था करियो, ऐं नथा करियो त चओ था 4 माण्हू छा चवंदा। हाणे या 4 माण्हुनि जी ॿुधो या असांजी ॿुधो, अखियूं खोलियो थोरो। तव्हां को फलाही कमु करे वञो, नालो रहिजी वेंदो तव्हांजो मरण खां पोइ बि, त बाबा फलां जेको उन पंहिंजे शादी काज ते जेके 10 लख 20 लख ख़र्च थिया, उहा ग़रीबनि जे लाइ डोनेशन करे छॾी, त बाबा वञो मिठी में वञो, उमरकोट में वञो, ॿियनि ॻोठनि में हलिया वञो, शेख फिरकियो हलिया वञो, टंडो फज़ल में हलिया वञो, जिते
पाणी पीअण जो कोन्हे, जिते मानी खाइण लाइ माण्हुनि वटि पैसो कोन्हे, उन्हनि खे वञी डोनेशन ॾियो, उन्हनि खे कुझु न कंदा, सिर्फ़ु शोबाजी में वांदा त असांजे साईं अचो हाणे कुंवारेतनि जे तरफ़ां बि त घोटेतनि वारनि जा जेके जंज कढी मर्सिडीज़नि में ऐं लैंड क्रेज़रनि में, उन में त थोरी देरि जे लाइ त कड़ी दिलि खे तस्कीन मिली, लेकिन दुनिया खे ख़बर आहे त सुभाणे पर शादी खां सुबुह जो जॾहिं उथंदो त इहो मोटर साइकिल ते ॿाहिरि घुमंदो रहंदो, इहो पान हूंदो वात में उछलींदो पियो। कुंवारेतनि ते अचो, कुंवारेतुनि में वरी छा आहे जो कुंवार जेका आहे सिधी वञे पार्लर में। अॼुकल्ह पार्लर सस्ते में सस्तो पार्लर 25 खां 30,000 रुपए घटि वारो थो ॿुधायां, लख ताईं आहे, लख खां मथे ताईं बि आहे डेकोरेशन जो, खॾा वॾा भरणु, शक्ल कुंवारी सही करणु त जीअं सुहिणी लॻे, जवान लॻे, उहो ख़र्चु कंदा। बाबा तव्हां अगरि इहो न बि करियो, घर में मेकअप करे सघो था। अॻे ज़माने में काठी ते लिपस्टिक हूंदी, उन ज़माने में बि शादियूं थियूं न, औरतूं वीचारियूं काठी जे टुकड़े ते हिकिड़ो लॻल हूंदो हुयो, ऐं उहे हणंदियूं हुयूं, लिपस्टिक थी वई हली, सभु कुझु थी वियो ऐं शादी थी वेंदी हली। पोइ उन्हनि जूं शादियूं कामयाबु कोन थियूं, या उन्हनि जा औलाद, उन जा पोटा परपोटा हींअर बि ज़िंदा आहिनि, हलनि पिया, थिए पियो न कमु। लेकिन तव्हांखे खपे शोबाज़ी, त बाबा पार्लर में वेंदी त राति जो सुम्हंदी घोट सां, सुबुह जो उथी मुंहुं धोईंदी, घोट जी रड़ निकिरी वेंदी त राति मूंसां गॾु घरवारी केॾां वई मुंहिंजी, चवंदा हुआ इहा ई घरवारी, त न ही त बाक़ी खाए थी। हू मेकअप लही वञण खां पोइ मुंहिंजी ओरिजिनल शक्ल जेॾीमहिल ॾिसे थो घोट, उन वायूं पताल थियूं वञनि। त अहिड़ो पैसो ज़ाया करण जे बजाए कुंवारेतनि इहा शइ जेके कयूं, लहंगो, लख रुपए जो लहंगो खपे, जेके वीचारा नथा वठी सघनि उहो ओड़े पाड़े में 2 ॾींहंनि लाइ ॾियो। इहो जंहिंखे सिंधी में घाघरो चवंदा आहियूं या लहंगो चवंदा, उहो किराए ते बि मिलियो थो वञे अॼुकल्ह, उहो वठंदा 2 ॾींहंनि जे लाइ पाईंदा, ऐं जेके वठी सघनि था उहे लख रुपया ख़र्चु कंदा। ऐं उहो छा आहे, हिकिड़ी राति इस्तेमालु थींदी आहे, शादी जी राति थींदी, सुबुह जो लाहे रखींदा, पोइ कॾहिं कंहिंजी का शादी थी त कुंवार पाए पई वञे त पाए पई वञे, न त न। त इहे अजायूं रस्मूं, मुंहिंजो सुवालु अॼु जो इहो आहे त इहे अजायूं रस्मूं टोड़ण लाइ नौजवान तबिको अॻियां ईंदो या न। को हिकिड़ो त इनकलाब जी शुरूआति करे, माण्हुनि जी परवाह न करियो, तव्हां पंहिंजो परवाह करियो, पंहिंजे ॿियनि फलाई कमनि में पैसो इस्तेमालु करियो, कंहिं ग़रीब खे रोज़गारु वठी ॾियो, उन में सवाबु ॾींदो। बाक़ी मेकअप करणु या ही गाॾियूं कढणु या ही कुंवार जो 2 लख जो लहंगो वठणु, इहे ग़लति ॻाल्हि आहिनि। उमेदु आहे त कंहिं हिकु सिंधी खे बि ॻाल्हि सम्झ में अची वई आहे ऐं अमल कयूं त पोइ इनशा सिंधियुनि जी ख़ुदि जी बि हालति बहितर थींदी, ऐं जेके ॾुतड़ियल पेरनि उघाड़ा ग़रीब नंगे बदन में सीउ में हार पियो था कनि, उन्हनि खे कुझु मदद थी सघंदी। इजाज़त ॾियो, महिरबानी तव्हांजी त तव्हां वीडियो ॾिठो, ऐं इनशा उमेदु आहे त सब्सक्राइब बि ज़रूरु कंदो। इजाज़त ॾियो। ये सिंध, ये पाकिस्तान, ये अवाम।